जैकबाबाद में पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ मज़दूर रोडन ते निकिरी आया। जैकबाबाद मज़दूर शहरी इत्तेहाद पारां पुलिस जे मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ चेयरमैन हाजी गुलाम नबी रिंद जुम्मो उमराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में सिटी थाणे खां एहतिजाजी जुलूस कढी DC चौक ते धरणो हयो वियो, जंहिंमें मज़दूर वॾे तादाद में शरीक थिया। मुज़ाहिरे में शरीक मज़दूरनि चौक जे चइनी पासनि खां रेड़ियूं ऐं रक्षा बीहारे रोड ब्लॉक करे पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन दौरान मज़दूर शहरी इत्तेहाद जे चेयरमैन हाजी गुलाम नबी रिंद मीडिया अॻियां धाहींदे चयो त कुझु ॾींहं अॻु पुलिस एहलकार अल्लाह बख्श पेचूहो पारां ज़्यादती जो मिसाल क़ाइमु कंदे भतो न ॾियण एवज़ ग़रीब महिनतकश पौरियत जे रेड़ी ऊंधी कई वई, जॾहिं त अॼु वरी ॿिनि रेड़ियुनि वारनि खे पुलिस पारां खुंबे गुम कयो वियो आहे। मुज़ाहिरीन पुलिस जे आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।